अॼु असीं समन जे दौर खां शुरूआत कंदासीं। तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी त समन जो दौर 1350 ईस्वी खां पोइ 1520 ईस्वी ताईं हले थो, छो त सूमरनि जी जीअं हुकूमत ख़तमु थिए थी त समन जी हुकूमत शुरू थिए थी। अच्छा, हाणे समन जे दौर जा जेके मशहूरु शाइर आहिनि उन्हनि मां जेके अहम शाइर आहिनि उन्हनि जा नाला हेठि ॾिजनि था, जंहिंमें शेख हमाद जमाली, मखतूम नूह होथियाणी, इसाक आहंगर, मखतूम अहमद भट्टी, शेख अब्दुल जलील चूअड़, शेख पराड़, मामोई फ़कीर, सैयद हैदर सनाई, काज़ी कादन शामिल आहिनि। समन जे दौर जा कुझु अहम नुक़्ता जेके हिते पेश कयां थो, ऐं इम्तिहान में इन्हनि मां काफ़ी सवाल अची सघनि था। मखतूम बिलावल जेको आहे उहो समन जे दौर जो वॾे में वॾो आलम ऐं दरवेश हो। अदबी हवाले सां समन जे दौर खे काज़ी कादन जो दौर चइबो आहे, ऐं समन जे दौर खे सिंधी अदबी तैमीरी दौर बि चयो वेंदो आहे। पीर सदरुद्दीन जी ज़िंदगी जो आख़िरी हिसो समन जे दौर में गुज़रियो। पीर सदरुद्दीन रज़वी जे ज़िंदगी जो जेको आख़िरी हिसो आहे उहो समन जे दौर में गुज़रियो। महदवी तरीक़े जो बानी सैयद मीरान मोहम्मद महदवी ऐं मराकश जो मशहूरु सियाह इब्न बतूता समन जे दौर में सिंध में आया। समन जे दौर में आशिकी मज़मून इसाक आहंगर जी शाइरी में मिले थो, ऐं इसाक आहंगर पहिरियों उहो शाइर आहे जंहिंजो दोहीड़ो मिले थो थिया मां झिरक विया पहिरीं जे छॼ ते। इहो तमामु मशहूरु आहे, तव्हां ॿुधो हूंदो या कंहिं बुक्स में तव्हां जेको आहे इन जो हवालो ॾिठो हूंदो। हाणे अॻिते अचूं था त समन जे दौर में तिनज़ई मज़ाह हिकिड़ी सिन्फ़ आहे सिंधी अदब जी, जेको अब्दुल रहमान उर्फ़ मियाँ लुटर जे चर्चनि में मिले थो। काज़ी कादन खे सिंधी शाइरी जो अबू सॾियो वञे थो। समन जे दौर में मामोयन जा मेमा मिलनि था। मामोयन जे मेमनि जे बारे में मुख़्तलिफ़ रवायतूं आहिनि, जी ताज़ी तहक़ीक़ मूजिबि देवराज ठोठिया जेको चवे थो त मामोई फ़क़ीर सिर्फ़ु हिकिड़ो ई हो। बहरहाल इहो हाणे हिकिड़ो तारीख़ी जेको आहे पस मंज़र आहे उनजो, उन ते जेका आहे जेतिरी तहक़ीक़ थी सघंदी, पर सिंधी अदब में जेके अवाइली तारीख़ मिले थी उन में सख़्तु मामोई फ़क़ीर ॿुधाया वञनि था, ऐं उन्हनि जूं जेकियूं पेशन गोइयूं या अॻकथियूं मिलनि थियूं उन्हनि खे मामोयन जो मेमा चइबो आहे। पीर ताजुद्दीन गिनान जो ॿियो शाइर हो, ठीकु आहे। हुनमें पीर सदरुद्दीन, पीर नूरुद्दीन जेको सूमरन जे दौर जा हुआ, ऐं समन जे दौर में पीर ताजुद्दीन गिनान जो ॿियो शाइर हो। समन जे दौर में मुशाइरनि ऐं महफ़िलनि जो शौक़ीन मखतूम अहमद भट्टी हो, जेको चयो वञे थो त कंहिं सोनारी छोकिरे हिकिड़ो बैत पढ़ियो, उन बैत पढ़ण सां ई हिन जो रूह परवाज़ थी वियो। वला आलम इन में केतिरी हक़ीक़त आहे, पर इहो हिकिड़ो किताब हिकिड़े में आयल हो त मूं सम्झो तव्हां सां इहो बि शेयर करे छॾियां। अच्छा, समन जे दौर में मंतक बाबति हिकु किताब मिले थो जंहिंखे अलज़ेदा चयो वञे थो। शेख हमाद जमाली जे वालिद जो नालो शेख रशीद जमाली हो। मखतूम नूह होथियाणी हालावे जो ॻोठ खैबरन जो रहाकू हो। इसाक आहंगर जो तलुक़ हैदराबाद सां हो ऐं धंधे जे लिहाज़ खां लोहार हो। मखतूम अहमद भट्टी हालाकंडी पुराणनि हालनि जे दरवेश मोहम्मद इसाक भट्टी जो पुटु हो। शेख अब्दुल जलील चूअड़ मुबारक रहीम यार ख़ान में हिकु दरवेश हो। मोरड़े मीरबेर जे किस्से खे शाइरी में तमसीली तौरु पेश करण जो पहिरियों बेत शेख अब्दुल जलील चूअड़ जो मिले थो। अच्छा, इहो इंतिहाई अहम आहे त तव्हां खां कंहिं बि टाइम SPS आहे या ॿियो मुख़्तलिफ़ कॉम्पिटेटिव एग्ज़ाम आहिनि उन्हनि में इहो सवाल अची सघे थो त मोरड़े मीरबेर जे किस्से खे शाइरी में तमसीली तौरु कहिड़े दौर में पेश कयो वियो। समन जे दौर में कहिड़ो पहिरियों शाइर हो जंहिं मोरड़े मीरबेर जे किस्से खे शाइरी में तमसीली तौरु, त तव्हां जवाबु ॾेई सघंदा शेख अब्दुल जलील चूअड़ साहब हो। सुरन मूजिबि बैत समन जे दौर में मौजूदु हुआ। शेख पराड़ जो तल्लुक़ समन जे अवाइली दौर सां हो, मतिलबु शुरूआती दौर सां हो। सिंधी अदब में बेतनि जी पेशन गोइयूं मामोयन जे बेतनि में मिले थी। हैदर सनाई सन जे सैयद ख़ानदान मां हो ऐं मखतूम बिलावल जो शागिर्द हो। काज़ी कादन खे सिंधी शाइरी जो अबो सॾियो वञे थो, ऐं सिंधी शाइरी जो चासर बि काज़ी कादन खे सॾियो वञे थो। काज़ी कादन जो तालुक़ सेवण सां हो। काज़ी कादन शाह हुसन अरगून जे दौर में बखर जो काज़ी हो। अच्छा, इहो क्वेश्चन अची सघे थो त कहिड़े हाकिम जेको आहे उहो बखर काज़ी जो लक़ब ॾिनो हो काज़ी कादन खे। शाह हसन अरगून थी सघे थो, या कहिड़े दौर में काज़ी कादन खे अरगून जो लक़ब मिलियो
सॉरी बखर जे काज़ी थियण जो लक़ब मिलियो त अरगुननि जो दौरु चई सघिजे थो। अच्छा, काज़ी कादन जा जेके शुरूआती 7 बेत आहिनि उहे शाह करीम जी तालीफ़ बयानुल आरफीन में मिलनि था। इहो बि इंतिहाई अहम आहे त काज़ी कादन जा शुरूआती घणा बेत शाह करीम जी तालीफ़ में मिलनि था त उहो 7 बेत थींदा। काज़ी कादन जा वधीक 112 बेत 1978 धारे भारत जे सूबे हरियाणा जे राणेला मां देवनागरी लपे मां मिलनि था, जंहिंखे सिंधी रस्मुल ख़त में हीरे ठकर छपरायो। अच्छा, काज़ी कादन जा जेके बेत आहिनि उहे घणा मिलनि था? 112 मिलनि था। कहिड़ी ईस्वी में मिलनि था? आई थिंक 1978 ईस्वी वारो पास्ट पेपर्स में अची चुको आहे। ऐं उनखां अलावा कहिड़े सूबे मां मिलनि था, कहिड़े इलाइक़े में मिलनि था, ऐं कहिड़ी लपी में मिलनि था, कंहिं गॾु कया, इहो सभु तव्हांजे अॻियां मौजूदु आहे। तव्हां इनखे गौर सां पढ़ी सघो था ऐं हिननि मां जेको आहे काफ़ी क्वेश्चन अची सघनि था। त अॼु पंहिंजे समन जो दौरु थी वियो पूरो, ऐं इनशाला मूंखे उमेदु आहे त तव्हां हिन वीडियो मां वधि खां वधि फ़ाइदो हासिलु कंदा। ऐं जेकॾहिं किथे का कमी कोताही या किथे का ग़लती हूंदी त निशानदेही कंदा, तव्हांजी महिरबानी थींदी। तव्हांजो पंहिंजो जीवित कुमार।